चवरिका जे विच में रूप बसर मंडली पंहिंजी सॼी टीम सां गॾु और अॼु सॼी टीम सां तव्हांखे मिलाईंदासीं त असांजे ग्रुप में सभिनी खां पहिरियों असांजा मोंटू भाई जेके विगत लॻभॻि 22 साल खां असां सां गॾु आहिनि। असांजा मोंटू यानी कि असांजो केथवा परिवार वारा मोंटू केथवा। मोंटू भाई और उन खां पोइ असांजा सुनील सोनी यानी असांजे पार्टी जी असांजे सॼे शहर जी शान आहिनि सुनील सोनी। सुनील सोनी आगंते और इन खां पोइ असांजे जबलपुर मां असांजा मनीष केथवा स्पेशली आया आहिनि। असांजा मनीष केथवा जबलपुर मां। क्या सालन जी मेहनत सां ये संभव असांजा वॾा भैया रूप और दास पसंद तव्हांजे विच में आया आहिनि। असांजो संतोष भाई यानी ढोलक ते अगरि असां नालो खणूं त हिकु मात्र नालो आहे संतोष भाई जेके 22 सालनि खां असां सां गॾु जुड़ियल आहिनि। संतोष भाई हे थी असांजो संतोष भाई और उन खां पोइ छोटा पैकेट बड़ा धमाका असांजो शिवा जेको तबलो बि वॼाईंदो आहे क्लैप बॉक्स बि वॼाईंदो आहे पर अॼु जेम्बो ते आयो आहे शिवा। और ये पूरी जेकी तव्हां असांजी आवाज़ ॿुधी रहिया आहियो इहो आवाज़ असांजो भरत बर्मान जेको साउंड जे माध्यम सां जेको आहे हमेशह खां सेवा कंदो आहे असांजो भरत। त अचो तव्हांजे विच में हिकिड़ो प्यारो सो सॉन्ग खणी करे अची रही आहे रूप बसर मंडली जी।